अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाको। असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त अफ़गानिस्तान खे ख़ारिज ऐं पाकिस्तान मां कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। अफ़गान तालिबान जी पुठभराईअ में असांजे मासूम शहरनि ऐं ॿारनि खे निशानो बणायो पियो वञे। फितना अल ख़्वारिजात जेके ग्रुप अफ़गानिस्तान में अचनि था उन्हनि में 70% अफ़गानी शामिल आहिनि। इस्लामाबाद में क़ौमी उलमाए मशाइख़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त रियासत खां सवाइ केर बि जिहाद जो हुकुम या फतवा नथो ॾेई सघे। रियासत तैयबा ऐं रियासत पाकिस्तान जो पाण में गहरो तालुक़ ऐं हिक जहिड़ा ई आहे। ऑपरेशन बुनियाने मरसूस में ख़ुदा ताला जी मदद ईंदे ॾिठी ऐं महसूस कई। परॾेही वज़ीर इसहाक़ जो ईरानी हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ शोबनि में बतरफ़ी ताउन जो जाइज़ो। परॾेही खाते जे तर्जुमान मूजिबि टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल में इलाक़ाई सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार ऐं अवामी राब्तनि खे हथी वठाइण जे अज़म जो इज़हार कयो वियो। गवर्नर KPK फैसल करीम कुंडी चयो आहे त वज़ीर आला KPK खे ऑपरेशन जी हिमायत करे अमन थींदो त सूबे में सीड़पुकारी बि ईंदी। तक़रीब खे ख़िताब कंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त बानी PTI ऐं बुशरा बीबी सज़ा याफ़्ता आहिनि। छा एहतजाज सां सज़ा वारे खे आज़ादु कराए सघिजे थो? बुशरा बीबी सियासी कीअं थी सघे? हुकूमत सोलर सार्फिन लाइ नई मेटरिंग पॉलिसी मंज़ूर करे वरिती। इज़ाफ़ी सरचार्ज जे बदिले में 1 यूनिट मिलंदो। नेट बिलिंग तहत फ़ी यूनिट जी क़ीमत ₹11 मुक़ररु। अॻु में नेट मेटरिंग तहत फ़ी यूनिट जी क़ीमत ₹26 हुई। 25 किलोवाट खां घटि लोड ऐं लाइसेंस वठणु लाज़मी हूंदो। सार्फिन सां सोलर मुआहिदे जो मुद्दो 5 साल कयो वियो। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त नेट मेटरिंग सां नेट बिलिंग निज़ाम लागू थींदो। हैदराबाद में हूसरी पुलिस जे मुबैना तशद्दुद में नौजवान फौत। लाश रखी धाणो। नौजवान इसहाक़ खे गुज़िरियल ॾींहुं वाड़े मालिक जी शिकायत ते चोरीअ जी मामूली इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो हो। नौजवान लाकअप अंदर पुलिस जे मुबैना तशद्दुद में फौत। वाक़े ख़िलाफ़ वारसा सरापा एहतजाज सवे माण्हुनि प्रेस क्लब साम्हूं लाश रखी धाणो हयो। इंसाफ़ जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान नशे जो आदी हो। तबियत ख़राब थियण खे ठेस इस्पताल नियो वियो जिथे फौत थी वियो। सिंध जा वसीला ऐं वजूद बचाइण लाइ अवामी तहरीक जो लाड़काणे में भरपूर एहतजाजी मार्च। वसंत हरी उमरा समूह ऐं नूर खातियार जी अॻुवाणीअ में निकितल मार्च में औरतुनि जो बि वॾो अंग शरीक। 27वीं तरमीम ज़मीननि जी वालार ऐं पाणीअ ते धाड़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻुवाणी चयो आहे त पार्लियामेंट खे रबड़ स्टैम्प बणायो पियो वञे। मुल्क जा फ़ैसिला वाशिंगटन मां पिया थियनि। अमेरिका सां कुझु मुआहिदो करे सिंध ऐं बलूचिस्तान जा वसीला वेकिरो कया पिया वञनि। कलम 144 अंग्रेज़ सरकार माण्हुनि खे ग़ुलाम बणाइण लाइ लागू कयो हो, उनखे रद्द कयूं था। सखर आलमी मैराथन रेस मोराको जे अल यूसुफ अल माजिद खटे वरिती। औरतुनि जी कैटेगरी में कीनिया जी औरत एथलीट मेवनी मोतोको मैदान मारे वई। लोक सहायता जे इंतज़ाम हेठि थियल ॿिए मैराथन रेस में 700 औरतुनि समेत 3000 खां वधीक एथलीट्स जी शिरकत। पहिरियों भेरो बर्तानिया, कीनिया, जापान, मराकश ऐं युगांडा जे एथलीट्स जी शिरकत। मैराथन रेस में मर्दनि लाइ 42 किलोमीटर ऐं औरतुनि लाइ 10 किलोमीटर जो फ़ासिलो मुक़ररु कयो वियो हो। मोराको जे अल यूसुफ अब्दुल माजिद 42 किलोमीटर जो फ़ासिलो 2 कलाकनि 22 मिंटनि ऐं 35 सेकंडनि में मुकमल करे पहिरीं पोज़ीशन माणी। एथोपिया जे मैथिरो नेब्रोन ॿीं ऐं कीनिया जे जैक्सन माइनिया 3 पोज़ीशन हासिल कई। औरतुनि जी कैटेगरीअ में कीनिया जी
म्योनी मोतोको जी पहिरीं पोज़ीशन 10 किलोमीटर जो फ़ासिलो 40 मिंट ऐं 25 सेकंडनि में तइ करे सोभ मारी।